नौशर फिरोज़ में अवांखे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़कार अली ट्रगर जी रिपोर्ट मुताबिक़ नौशर फिरोज़ लॻे ॻोठ पीर जाफ़र शाह जा ॻोठाणा नेशनल प्रेस क्लब ते अची मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हाजी खान चांडियो, मोहम्मद यासीन चांडियो, मालू अब्दुल रशीद चांडियो, सिद्दीक़ चांडियो ऐं महबूब अली चांडियो, फौजी ग़ुलाम मोहम्मद चांडियो, रईस जान मोहम्मद चांडियो ॿुधायो त नौशर फिरोज़ पुलिस मोहम्मद नवाज़ खुश्को ऐं एसएचओ जुमन खोसो पुलिस अटाला साण करे रात असांजे घर में गिरी चादर चौधरी जो तक़दस पामाल कंदे औरतुनि मर्दनि खे डंडा हणी नंढनि ॿारनि जी बांह भञी ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त असां खां एसएचओ जुमन खोसो ऐं एसआई नवाज़ खुश्को 2 लख जी घुर कई पैसा न ॾियण ते ऐं ख़बरूं हलाइण जे करे मुंहिंजे नंढे भाउ माजिद खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए हाफ फ्राए करे गुम करे छॾियो आहे। असांखे ख़दशो आहे काथे मुंहिंजे भाउ खे फुल फ्राए करे मारे न छॾींदा। जेकॾहिं असांजे भाउ खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार एसएचओ जुमन खोसो ऐं एसआई मोहम्मद नवाज़ खुश्क हूंदा। असीं आईजी सिंध डीआईजी नवाब शाह एसएसपी नौशर फिरोज़ आबिद बलोच खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, वरना असां सख़्तो एहतजाज कंदासीं। पाण ते पेट्रोल हारे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। उन जा ज़िम्मेवार मोहम्मद नवाज़ खुश्क ऐं एसएचओ जुमन खुश्क हूंदो।